ख़बर वांकेरियूं पिया नाज़रीन त तंगवाणी तालके में उरड़ी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। फोती ॿारड़नि जो अंग एकीअ थी वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर अता मलिक। जी अता, छा तफ़सील आहिनि? तंगोणी तालुके में ओड़ी वबाई सूरत अख्तियार कयो थी आहे। तंगोणी तालुके में 2 महीननि दौरान फोती ॿारनि जो अंग 21 थी वियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु केतिरा मासूम ॿार आहिनि उड़ी जे मर्ज़ में मुब्तला आहिनि। तव्हांखे इहो ॿुधण लाइ कुझु ॾींहं अॻु तंगोणी लाड़ी भरिसां आहे जेको 2 भेरनि जो मासूम नींगर आहे आज़ान पुट अकबर चाचड़ उड़ी जे फौती ऐं संदसि साॻी घर मां 8 ॾींहं अॻु संदसि वॾो भाउ 3 भेरनि जो मुहिद्दीन पुट अकबर चाचड़ उहे बि उड़ी जे फौत थी वियो आहे। फोती ॿारनि जे तंगोणी तालुके में अंग 21 थी वियो। तव्हांखे इहो ॿुधण लाइ कुझु ॾींहं अॻु जेको तंगवाणी मुफ्ती स्टाफ में जेके निराणी बिरादरी सां तालुक़ अथनि हिकु ई घर जा 3 मासूम ॿार आहिनि उड़ी जे मर्ज़ में फौत थी चुका आहिनि। जॾहिं त तंगोणी तालुके में केतिरा ई अहिड़ा मासूम ॿार आहिनि हिन वक़्तु बि उड़ी जे मोज़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि। ज़िले इंतिज़ामिया थोरे सिहत खाते तरफ़ां के बि जोगा उपाय न वरिता आहिनि। नई टीमूं मुख़्तलिफ़ कोडर ॾांहुं रवानो कयनि। जॾहिं त तंगोणी तालुके जे केतिरा अहिड़ा ई ॻोठ आहिनि हिन वक़्तु दाहूं करे आहिनि असांजे ॻोठनि ॾांहुं उड़ी जा टीमूं मोकिले असांखे उड़ी जा टिका लॻाया वञनि। तंहिं बावजूदि ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां के बि जोगाप नई टीमूं तंगोणी तालुके जे रूरल हेल्थ सेंटर में हिन वक़्तु बि के बि टीमूं उते मौजूदु न आहिनि जंहिं मासूम ॿारनि खे टीका लॻाया वञनि। हिन वक़्तु केतिरा ई जेके ॻोठण आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। नई उड़ी जे वबा लाइ टीमूं ॻोठनि ॾांहुं रवानो कयूं आहिनि। जी ठीकु आहे, अता अपडेट करण लाइ तव्हांजी महिरबानी।